अस्सलाम वालेकुम दोस्तों, जीएस तो जीए लतीफ भाई बोली है तो जी सुजाग न्यूज़ जी टीम पीर मुसाफिर मेले ते अची वई आहे। 3 ॾियारनि जो मेलो थींदो आहे, ज़बरदस्त आलीशान। मां चवां तो लाइव में हिकु मां निकितो न प्रोग्राम इन क़िस्म जा मेला मां अटेंड न कया आहिनि, पर अॼु ॾिसी करे मां हैरान थी वियो आहियां त मेले में केतिरी सजावट कई वई आहे, केतिरी ख़ूबसूरती आहे। हीअ ॾिसो था मिठाई जा स्टॉल लॻल आहिनि। अगरि कैमरामैन तव्हांखे ॾेखारे त उन खां अलावा ख़ासि असांजी सुजाग न्यूज़ जी टीम सां दोस्त कुछ आया आहिनि। अचो तव्हांजी उन्हनि सां मुलाक़ात था करियो, अचो। अस्सलाम वालेकुम। वेहो 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 वेहो। सूबा खान रोज़ा अदाजन उन्हनि सां वरी हेॾां वरी असांजो आशिक साहब, ज़ाहिद साहब, बाक़ी हिकु तारीफ़ या तारीफ़ मोहताज न आहे, तव्हांजे आॾो आहे। अब सलाम त कंदे न दोस्तनि खे। ऐं होॾो मुंहिंजो बचिड़ो मुसर खान, हे मुंहिंजी जिन्स समीर खान, अची विया आहियूं। ही मोहबतूं, ही मिठाइयूं अची वयूं आहिनि। सभ खां पहिरियां हितां शुरूआत था कयूं, पोइ इंशाल्लाह मेले विज़िट कंदासीं। अस्सलाम वालेकुम। छा नालो आहे तव्हांजो? आबिद अली सुमरो। आओ आबिद, केतिरे अर्से खां हिन मेले में ईंदा आहियो? साईं मांखे ईअं सम्झो घटि में घटि बि हिते 20 साल थी विया आहिनि। 20 साल। छा था सम्झो हर साल ईअं ई मेलो हूंदो आहे? हिन दफ़े रौनक वधीक आहे। हर साल है पीर मुसाफिर मेलो कॾहिं बि घुटो न आहे। ईअं शहनशाह मेलो थींदो आहे, तरह मेलो आहे। असां सिंधी ॿाहिरि दोस्त सभु जेके बि टोटली सिक्योरिटी जे लिहाज़ सां कीअं आहे? पुलिस वग़ैरह कहिड़ो बि मेलो हुजे, काथे बदमाशी थी सघे थी, पर पीर मुसाफिर मेले ते कॾहिं बि न बदमाशी, न गुंडागर्दी, का शइ बि न आहे। माशाल्लाह माशाल्लाह। ही असांजे दोस्तनि ख़रीदारी भाउ जी कई आहे, स्पेशली हिम्मत अफ़ज़ाई बि तव्हांजी कई आहे। असांजे रते ते इशू आहे, सलामत हुजो। अस्सलाम वालेकुम शाह अली मोता साहब। वालेकुम सलाम। कीअं आहियो? सही तबियत सही आहे? अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह जा एहसान दुआऊं से। अॼु अचानक मुलाक़ात थी वई आहे। मां बि हिते 25 सालनि खां बाद लॻभॻि आयो आहियां पीर मुसाफिर मेले ते। छा चवणु चाहींदो सुजाग न्यूज़ जे चाहींदड़? अल्हम्दुलिल्लाह, आशिकनि जा मेला आहिनि, अल्लाह करे अमन सां थी वञनि। तमामु बहितरीन मेलो आहे। इलाइक़े जा माण्हू मुतबर आहिनि, भला आहिनि, सुठा आहिनि। अल्हम्दुलिल्लाह सुठो मेलो आहे साईं, अमन सां। पर मां पंहिंजी लाइफ में ही चयुमि जीअं त 25 साल थी विया आहिनि मेला त मां घुमण वेंदो न आहियां। अॼु हिते आयो आहियां पीर मुसाफिर मेले ते। माशाल्लाह जेका रौनक ॾिसां त अहिड़ी रौनक मूंखे नज़र न आई आहे किथे। जी साईं, न रौनक फर्स्ट क्लास आहे साईं। हे पाड़े जा जेके बि माण्हू आहिनि न साईं, कुल क़ौम तावन कंदा आहिनि, अमन सां थींदो आहे, सुठे नमूने सां थींदो आहे साईं। जहिड़नि झगड़नि खां पाक आहे। जहिड़ा हिते आहिनि बि न साईं, कुल माण्हू अमन पसंदि आहिनि। अच्छा, वॾी ॻाल्हि इहा आहे त रते ते में हिकिड़ो मुबारक शाह नंढड़ो मेलो थींदो आहे। मूंखे चपे चपे ते पुलिस जा 2-4 पुलिस हल्का नज़र ईंदा आहिनि। हिते ॾिसां थो अमन सां वेठा को पुलिस वारो नज़र न आयो। हिते इलाइक़े जा माण्हू जेके क़ौम आहिनि न साईं, उहो टोटल हिफ़ाज़त कंदा आहियो मेले जो। पुलिस जो ज़रूरत ई न हूंदो आहे। माशाल्लाह। अच्छा, उन खां अलावा हिते ॾिसां पियो हिकिड़ी शइ जेका नज़र आई, लाइट जो बोरान आहे। तक़रीबन जनरेटर तव्हां शायदि लाइट जो बंदो वधाया? लाइट घटि आहे साईं, हिते ॿाराड़ी आहे। बस पीपल्स पार्टी जो हुकूमत आहे, ॿाराड़ी ते गौर घटि आहे पीपल्स पार्टी जो साईं। पर स्पेशली तव्हांखे हिन मेले टाइम ते रिक्वेस्ट करणु घुरिजे, उनखे गुज़ारिश करणु घुरिजे असांखे लाइट ॾियो। अर्ज़ कंदासीं साईं, अर्ज़ कंदासीं एजाज साहब खे। चलो हाणे जेके दोस्त कर जा मेले ते हिनमहिल ताईं न आया आहिनि, अॼु विचो मेलो आहे, सुभाणे आख़िरी आहे, उन्हनि लाइ कहिड़ो पैगाम ॾींदो? बसि उहो सुभाणे ज़रूर पाण ईंदासीं। अॼो को ॾींहुं गुसायो त सुभाणे अचणु खपे न त पोइ साल मिस कंदा। साल मिस कंदासीं। बिल्कुलु बड़ी महिरबानी। अल्लाह ख़ुशि कंदो।